की कासों था सबका पेरी अवां खे आगाह कंदासीं। तहरीक लबैक पाकिस्तान सां हुकूमती मुआहिदे ते मरहलेवार अमल जारी आहे। टीएलपी तां पाबंदी हटण बाद तहरीक लबैक जे सरबराह साद रिज़वी जो नालो फोर्थ शेड्यूल जी फ़हरिस्त मां खारिज कयो वियो आहे। पंजाब जे घरू खाते जो चवणु आहे त तहरीक लबैक जे वधीक 487 माण्हुनि जा नाला बि फोर्थ शेड्यूल लिस्ट मां कढिया विया आहिनि। ज़रीन मूजिब तहरीक लबैक जे जिन कारकुननि जा सुञाणप कार्ड ब्लॉक कया विया आहिनि, मुआहिदे तहत इहे सभु सुञाणप कार्ड एक्टिव कया विया आहिनि। तहरीक लबैक पाकिस्तान सां हुकूमती मुआहिदे ते मरहलेवार अमल जारी आहे। टीएलपी तां पाबंदी हटण बाद तहरीक लबैक जे सरबराह साद रिज़वी जो नालो फोर्थ शेड्यूल जे फ़हरिस्त में खारिज कयो वियो आहे। पंजाब जे घरू खाते जो चवणु आहे त तहरीक लबैक जे वधीक 487 माण्हुनि जा नाला बि फोर्थ शेड्यूल लिस्ट मां कढिया विया आहिनि। ज़रियनि मूजिब तहरीक लबैक जे जिन कारकुननि जा सुञाणप कार्ड ब्लॉक कया विया आहिनि, मुआहिदे तहत इहे सुञाणप कार्ड एक्टिव कया विया आहिनि। अवां खे आगाह कई पिया। पंजाब जे घरू खाते जो चवणु आहे त तहरीक लबैक जे वधीक 487 माण्हुनि जा नाला बि फोर्थ शेड्यूल लिस्ट मां कढिया विया आहिनि। ज़रीन मूजिब तहरीक लबैक जे जिन कारकुननि जा सुञाणप कार्ड ब्लॉक कया विया आहिनि, मुआहिदे तहत इहे सभु सुञाणप कार्ड एक्टिव कया विया आहिनि।